नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशन वस्समाअ बिनाअ वअन्ज़ल मिनस्समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस्समराति रिज़क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन वअन्तुम तअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम। मुजाज़ी दोस्तों मुसलमान भाइरों, सूरत फ़ातिहा जे अंदर हिदायत जो मुतालबो कयोसीं। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, ए रब असांजा असांखे सिराते मुस्तक़ीम जी हिदायत फ़रमा। अल्लाह तबारक व तआला सूरत बक़रह जी शुरूअ जे अंदर उन हिदायत नामे जे मिलण जी बशारत ॾिनी। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। जेका हिदायत तव्हां तलब करे रहिया आहियो, जेका हिदायत तव्हां घुरी रहिया आहियो, उहा हिदायत हिन किताब जी शिकल में मां रब ज़ुल जलाल तव्हांखे ॾेई रहियो आहियां। ही किताब क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला असांखे अता फ़रमायो। इन किताब जे अंदर हिदायत जा तमाम रस्ता, हिदायत जा तमाम अहकाम इन किताब जे अंदर मौजूद हन। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला मोमिनन जो ज़िक्र फ़रमायो। 4 आयतूं मोमिनन जे बारे में, मोमिनन जी सिफ़तुनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला उन 4 आयतुनि जे अंदर मोमिनन जूं सिफ़तूं बयान फ़रमायूं। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला 2 आयतुनि में पक्का जेके ज़िद्दी काफ़र हा उन्हनि जो बयान फ़रमायो। उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़नि जो तफ़सीली बयान फ़रमायो, जेको कल असां 13 आयतुनि जे अंदर वो बयान पूरो करे आयासीं। हाणे हितां खां अल्लाह तबारक व तआला जेको असांखे किताब यानी क़ुरान मजीद अता फ़रमायो, हिदायतनामो अता फ़रमायो, जेको असांखे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां मिलियो, उन हिदायतनामे में छा लिखियल आहे उन जो हितां खां बयान आहे। अल्लाह तबारक व तआला हिन 3 रुकुअ जे अंदर 3 जेके अहम तरीन मज़ामीन आहिनि हिन रुकुअ में बयान फ़रमाया आहिनि। पहिरें नंबर ते तौहीद, 2 नंबर ते रिसालत, 3 नंबर ते आख़िरत। इंसान जे हिदायत जो दारो मदार, छुटकारे जो दारो मदार, जन्नत जो फ़ैसिलो ऐं जन्नत में दुख़ूल इन्हनि 3 मज़मूननि ते आहे। तौहीद जेकॾहिं सम्झ में अची वई, रिसालत सम्झ में अची वई, क़यामत वारे ॾींहं ते यकीन अची वियो, यो इंसान कामयाब आहे। अल्लाह तबारक व तआला सूरत बक़रह जे अंदर सब खां पहिरियों जेको हुकुम फ़रमायो आहे, या अय्युहन नासु उअ्बुदू रब्बकुम। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदर सब खां पहिरियों जेको अमुर कयो आहे, हुकुम कयो आहे, उहो रब ज़ुल जलाल जी तौहीद जो आहे। या अय्युहन नासु उअ्बुदू रब्बकुम,
ए इंसानो इबादत कयो तव्हां पंहिंजे रब जी। या अय्युहन्नास, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त या अय्युहन्नास सां अल्लाह तबारक व ताला मक्के वारनि खे मुखातब थी करे ख़िताब फरमायो आहे ऐं या अय्युहल्लज़ीना आमनू चई करे अल्लाह तबारक व ताला मदीने वारनि सां गुफ़्तगू फरमाई आहे। या अय्युहन्नास मक्के वारनि जे लाइ छो? उहो इन जे करे त मक्के जे अंदरि अक्सरियत जेका ही उहा काफ़रनि जी ही। इन जे करे अल्लाह तबारक व ताला या अय्युहन्नास चई करे ख़िताब जो आगाज़ फरमायो। मदीने शरीफ़ में चूंकि अक्सरियत मुसलमाननि जी ही, काफ़ी सारा मुसलमान हा, इन जे करे अल्लाह तबारक व ताला या अय्युहल्लज़ीना आमनू जे ख़िताब सां ॻाल्हि शुरू कई। बहरहाल हिते जेको या अय्युहन्नास आयो आहे, या अय्युहन्नास जी माना ए इंसानो, इन में सभु जो सभु इंसान शामिल आहिनि। पोइ इंसान अरबी हुजनि, अजमी हुजनि, कारा हुजनि, गोरा हुजनि, कहिड़े बि कबीले जा हुजनि, कहिड़े बि मुल्क जा हुजनि, रूए ज़मीन जा जेके इंसान आहिनि, उन्हनि समूरनि इंसाननि खे अल्लाह तबारक व ताला मुखातब थी करे हिकिड़ो अहम हुकुम फ़रमाए रहियो आहे, जेको अल्लाह तबारक व ताला खां हिदायत जो सुवाल करे आयासीं। अल्लाह तबारक व ताला असांखे किताब क़ुरान मजीद अता फ़रमायो। उन क़ुरान मजीद जो सभ खां पहिरियों हुकुम अल्लाह तबारक व ताला या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, ए इंसानो इबादत कयो तव्हां पंहिंजे रब जी। सभ खां पहिरीं अल्लाह तबारक व ताला पंहिंजी इबादत जो ज़िक्र कयो आहे। रब्बे ज़ुल जलाल फरमाए थो त पंहिंजे रब जी इबादत कयो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम। हिते हिकिड़ो सुवाल पैदा थींदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते क़ुरान नाज़िल थियो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु इंसाननि ऐं तमामु जिन्ननि ॾे मबऊस फरमा थिया। जिन्ननि इंसाननि ॿिन्हिनि ॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी बणिजी करे, रसूल बणिजी करे आया। पोइ अल्लाह तबारक व ताला हिते ख़िताब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसाननि खे फरमायो, या अय्युहन्नास उअ्बुदू, ए इंसानो। जिन्हनि खे ख़िताब इहो कोन थियो। उन जो जवाबु इहो आहे, ज़मीन में जेके ख़लीफ़ा आहिनि, ज़मीन जी ख़िलाफ़त इंसान खे मिली आहे। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो ज़मीन ते नुज़ूल थियो, तॾहिं खां वठी करे ज़मीन जी ख़िलाफ़त इंसान खे मिली आहे। इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा व हमलहल इंसान। ज़मीन जो ख़लीफ़ो, ज़मीन जे अंदरि असुल जेको ख़लीफ़ो इंसान आहे, जिन उन जा ताबे आहिनि ऐं ज़िक्र हमेशह असुल जो थींदो आहे, ताबे जो न थींदो आहे। इन जे करे अल्लाह तबारक व ताला या अय्युहन्नास सां ख़िताब फरमायो। असुल जो ज़िक्र थी वियो त उन सां गॾु ताबे जो बि ज़िक्र थी वियो। या अय्युहन्नास उअ्बुदू, ॿियो उन जो जवाबु इहो आहे, अल्लाह तबारक व ताला या अय्युहन्नास सां ख़िताब इन जे करे फरमायो, इंसान जेको आहे अशरफुल मख़लूक़ात आहे। जिन्ननि जी जिन्स खां वधीक तअज़ीम इंसान जी आहे। अल्लाह तबारक व ताला इंसान जी तअज़ीम जो लिहाज़ रखंदे ख़िताब इंसाननि सां फरमायो, या अय्युहन्नास उअ्बुदू। इहो कलाम जिन्ननि खे बि शामिल आहे, पूरे रूए ज़मीन जे इंसाननि खे, जिन्हनि समूरनि खे शामिल आहे, पर इंसाननि जो ज़िक्र ख़ुसूसी तौर ते थियो, जिन्हनि जो ज़िक्र तबई तौर ते थियो, जिन जेके आहिनि इंसान जा ताबे आहिनि। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, ए इंसानो इबादत कयो तव्हां पंहिंजे रब जी। अल्लज़ी ख़लक़कुम, अल्लाह तबारक व ताला
पंहिंजी सिफ़त ॿुधाई दलील जे तौर ते अल्लाह तबारक व ताला इहा ॻाल्हि फ़रमाए त तव्हां पंहिंजे रब जी इबादत कयो। कहिड़े रब जी? जंहिं पैदा कयो आहे तव्हांखे। तव्हां मादूम हो, तव्हांजो को नालो निशान कोन हो। लम यकुन शैअम मज़कूरा, तव्हां क़ाबिल ज़िक्र शइ न हुयो, तव्हांजो को वजूद ई न हो। इहो रब ज़ुल जलाल आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो पाणीअ जे गंदे कतरे मां। अल्लाह तबारक व ताला तव्हांखे सुठी ऐं सुहिणी सूरत ॾेई करे दुनिया जे अंदरि पैदा फ़रमाए। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम फ़रमाए तव्हांखे इज़तूं ॾिनियूं। अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, ऐं उन्हनि खे जेके तव्हां खां अॻे गुज़री विया। लअल्लकुम तत्तक़ून, शायदि तव्हां बची वञो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, ए इंसानो इबादत कयो तव्हां पंहिंजे रब जी जंहिं पैदा कयो आहे तव्हांखे ऐं जेके तव्हां खां अॻु में गुज़री विया उन्हनि खे। तव्हांजे आबाउ अजदाद खे, तव्हांजे अबनि ॾाॾनि खे जेके गुज़री विया तव्हां खां अॻु में, उन्हनि खे बि अल्लाह तबारक व ताला पैदा फ़रमायो आहे। अल्लाह तबारक व ताला जी ज़ात खां सवा बि केरु आहे जेको इन्हनि खे पैदा फ़रमाए। इन जे करे अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में फ़रमायो आहे इहे जेके काफ़र मुशरिक हा उन्हनि खां बि जेकॾहिं ए मुहम्मद मुस्तफ़ा तूं पुछंदे लइन सअल्तहुम मन ख़लक़हुम, जेकॾहिं सुवालु कंदे त उन्हनि खां तव्हांखे कंहिं पैदा कयो आहे त लयक़ूलुन अल्लाह, अलबत्ता ज़रूर बि ज़रूरु चवंदा त असांखे अलाह पैदा कयो आहे। अल्लाह तबारक व ताला हितां खां पंहिंजूं अहिड़ियूं सिफ़तूं बयानु फ़रमायूं आहिनि जेके मुनकर वटि बि तस्लीम शुदा आहिनि। तख़लीक़ जे क़ाइल इहे काफ़र भा उन्हनि समूरनि खे पैदा करण वारो केरु आहे? अल्लाह तबारक व ताला आहे। अल्लाह तबारक व ताला जेको हुकुम ॾिनो उन जे दलील में सभ खां पहिरियों दलील इहो ॾिनो त तव्हां इबादत कयो पंहिंजे रब जी जंहिं पैदा कयो आहे तव्हांखे, जंहिं ठाहियो आहे तव्हांखे। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, ऐं जेके तव्हां खां अॻु में गुज़री विया उन्हनि खे पैदा कयो आहे। लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां मुतक़ी थी पओ, मुतक़ी थी पवंदो त जहन्नम खां बची पवंदो, अलाह जे नाराज़पे खां बची पवंदो। त हिते अल्लाह तबारक व ताला ख़लक़कुम जो बयानु फ़रमायो आहे, सिफ़त बयानु फ़रमाई आहे तख़लीक़ जी। पैदा करे जेको रब ज़ुल जलाल वरी इबादत उन जे ग़ैर जी थिए, इहो ईअं आहे जीअं हिकिड़ो शख़्स बानो ख़रीद करे, पैसा भरे करे हिकिड़े बाने खे ख़रीद करे, उहो बानो वरी जॾहिं महिनत मज़दूरी करे 2 रुपया कमाए, पंहिंजी कमाई वरी पंहिंजे ग़ैर खे ॾिए, पंहिंजे मालिक जे ग़ैर खे ॾिए, त जेॾी महिल इहो ग़ुलाम ऐं बानो पंहिंजी महिनत जी कमाई कंहिं धारे माण्हूअ खे ॾींदो, उन मालिक खे गुस्सो ऐं कावड़ ईंदी आहे। ईअं ई मुंहिंजा अज़ीज़ो, जंहिं रब ज़ुल जलाल तव्हां असांखे पंहिंजे हथनि सां पैदा फ़रमायो, तव्हांजे अबे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजे हथनि सां ठाहे करे पैदा फ़रमाए, रूह फूके करे सुठी ऐं सुहिणी सूरत ॾेई करे दुनिया में मोकिलियो। ऐं उन रब ज़ुल जलाल असांखे पैदा फ़रमायो, आदम खां वजूद में आंदई। हाणे जेकॾहिं असां रब ज़ुल जलाल खे छॾे कंहिं ग़ैर जी इबादत कंदासीं त रब बि नाराज़ थींदो। इन जे करे रब ज़ुल जलाल खां सवा बि कंहिंजी इबादत न कजे। सूरत बक़रह जे अंदरि जेको सभ खां पहिरियों हुकुम आयो आहे उहो इन शइ जो आहे, या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, ए इंसानो इबादत कयो तव्हां पंहिंजे रब जी जंहिं पैदा कयो आहे तव्हांखे ऐं उन्हनि शख़्सनि खे जेके तव्हां खां अॻु में गुज़री विया। लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां मुतक़ी थी पओ, बची वञो तव्हां अल्लाह तबारक व ताला जे अज़ाब खां, अल्लाह तबारक व ताला जे ॾमर खां, अल्लाह तबारक व ताला जे जहन्नम खां, जीअं तव्हां बची वञो। त अल्लाह तबारक व ताला इंसाननि खे सम्झाए रहियो आहे सभ खां पहिरीं त तव्हां हर क़िस्म जी इबादत जेकॾहिं कयो त तव्हां पंहिंजे रब जी कयो। इबादत अदा करण जा, इबादत जी अदायगी जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। कुझु इबादतूं माल सां थींदियूं आहिनि, कुझु इबादतूं बदन सां थींदियूं आहिनि, कुझु इबादतूं ज़बान सां थींदियूं आहिनि, कुझु इबादतूं दिलि सां थींदियूं आहिनि। जेके बि इबादत जा क़िस्म आहिनि
उहे समूरे जा समूरा जेके इबादत जी अदायगी जा तरीक़ा आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जे लाइ हुजनि। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम जो मतिलबु इहो आहे हर क़िस्म जी इबादत आहे रब ज़ुल जलाल जी कयो लअल्लकुम तत्तक़ून इबादत कंदव फ़ाइदो तव्हांजो आहे फ़ाइदो तव्हांजो इहो आहे त तव्हां बची वेंदो अलाह जे अज़ाब खां मुतक़ी थी पवंदो अलाह जी रज़ा मिलंदी ऐं जहन्नम खां तव्हां बची वेंदो हमेशह हमेशह वारे अज़ाब खां तव्हां बची वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए पंहिंजे साम्हूं झुकण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए पाण खां घुरण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ग़ैरनि जे साम्हूं झुकण खां असांखे बचाए ग़ैरनि जी इबादत खां बचाए रब ज़ुल जलाल पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ ॾिए ॿिए कंहिंजो मोहताज न बनाए सवाइ पंहिंजी ज़ात जे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां पोइ अॻिते जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला कुझु ॿियूं बि सिफ़तूं बयानु फ़रमायूं आहिनि उहे इंशाअल्लाह सुभाणे पढ़ंदासीं ऐं ज़िक्र कंदासीं। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।